अल्लाह अल्लाह हिदायत ॾे असांजे नौजवाननि खे। हिकु त रोज़ा रखनि नथा, ॿियो सरियां वेही करे खाइनि था। बसि अल्लाह तूं ई हिदायत ॾे हिन नौजवान खे, छा कजे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॾींहुं वियो साईं, माशा अल्लाह, जुड़ थी वियो आहे। इहा साईं रोज़ाइतनि जी बरकत थी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, अल्लाह अकबर, अस्तगफिरुल्लाह, ही अञा ताईं हिते वेठो आहे खाईंदो। हाय असांजा नौजवान कॾहिं सुधरंदो। अहिड़े अहिड़े मौसम में भलारे ॾींहं में बि रोज़ा नथा रखनि, अलाए कॾहिं इहे रोज़ा रखंदा। अलाह हिननि खे तौफ़ीक़ ॾे। ॿेपारी निमाज़ ते मां वयुमि बि हमरा हिते ई हुयो, टे पारी जी निमाज़ ते वञा थो बि हमरा हिते ई आहे। मौला तूं हिदायत ॾे दुनिया जे सभिनी मुस्लमाननि खे त हू रोज़ा रखनि। अल्लाह अल्लाह। ओ साईं, साईं, ओ बा, अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। अच्छा, खैर, ठीक ठाक, मज़े में। जी जी साईं तव्हां हितां जा साईं? जी हाँ हाँ हाँ, ये मस्जिद में रोज़ो खोलंदा आहियो न? हाँ हाँ, इहो पाड़े में मानी ईंदी आहे न रोज़े खोलण लाइ? ईंदी त आहे अल्हम्दुलिल्लाह, गॾिजी थो। चङी ईंदी हूंदी मानी। हा, हुकुम हुकुम, तव्हांखे छा मसइलो? न टाइम घणो थियो आहे साईं? रोज़े में बाक़ी 30 मिंट पिया आहिनि। हाँ, वियूं था 2-3 मिंट, को मसइलो न आहे। भला हाणे एतिरो ॾींहुं गुज़री वियो आहे त 30 मिंट गुज़रंदा हिन में। छा जॻह? रोज़े खोलण लाइ मां चयो असां बि परदेस थियूं, मां हिते रोज़ो खोले वरी अरे मस्जिद में। बाबा नौजवान, अल्लाह तोखे हिदायत ॾे। हाणे मां ॿेपारी निमाज़ अचां पियो, हुते साम्हूं तूं वेठो का शइ खाए पियो। टे पारी जी निमाज़ ते बि तूं साम्हूं वेठो का शइ खाए पियो। हाणे जॾहिं सिजु लहण वारो आहे त चपनि खे माटे साटे बसि हथ मुंहुं धोई अची मस्जिद में वियो था। ॿियनि रोज़ाइतनि जी मानी बि खाओ था। पाण त रोज़ा नथा रखो, पर ॿियनि जी बि खाई वञो था। ॿियो को हूंदो साईं? कंहिं मथां साईं तव्हां आहियो साईं, शर्म कयो कुझु, हया कयो कुझु। साईं नहीं को रोज़ा त रखो न, पाण वरी रोज़ाइतनि जी मानी खाई वञो। शाम जे टाइम चपड़नि खे माटे अची वियो था। हया कयो, शर्म कयो, रोज़ा रखो, मुस्लमान हो। कहिड़ो अंधो आहे मंडो आहे, बीमार आहे? साईं असलम ॻाल्हि इहा आहे न, मां आके खावां पियो हुते, मां अॼु बीमार थी पियो आहियां। रखंदो आहियां अॼु वरी तबियत थोरी। पोइ बीमार थी पियो त घर वञी सुम्ही पओ न पुटु। मां चयो वरी निमाज़ मां पढ़ां। निमाज़ पढ़े त पोइ अॻे में पुछा थो करे भाॼी कहिड़ी ईंदी आहे, पाड़े में मानी ईंदी आहे न ईंदी आहे? शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे यार। रखंदासीं, अलाह रखंदासीं। हिकु त रोज़ा न रखो। अरे तव्हांखे नौजवान खे थियो छा आहे? न निमाज़ पढ़ो, न तराबी पढ़ो, न रोज़ा रखो, बसि मानी ॿुधो था। टाइम घणो पिया रोज़े वञी बेब भरे अचो, ॿुधी मरो। मानी त हाणे अलाह जी आहे, मां तोखे नथो रोके सघां। हल निमाज़ बि पढ़, मानी बि खा, ॿेरा रोज़ा रख। बसि तव्हां साईं मूंखे जेको हाणे ॻाल्हायो आहे, अहसासु ॾियायो आहे, अखियूं खोलियूं आहिनि, मां न हलंदुमि साईं। निमाज़ लाइ हलंदुमि, भले तव्हां रोज़ो खोलियो, निमाज़ टाइम ते मां अचां थो, ऐं अॻिते बि निमाज़ पढ़ंदासीं। रोज़ा रखो बाबा, रोज़ा रखो। रोज़ा रखो। हे महिमान महीनो आहे, वरी ज़िंदगी जंहिंजी हयाती रही त उनजा रोज़ा नसीब थींदा। पर जेके हिन वक़्तु जीअरा हो, मुस्लमान हो, नौजवान हो, तव्हां रोज़ा न रखंदव अहिड़ी मौसम में, सियारे जी मौसम में रोज़ा न, कहिड़ी गर्मी आहे साईं? साईं खे ॿुधायो न, हे बि ईअं सभिनि खे इहे ॿुधनि था। मां हथ मथे तव्हांखे अर्ज़ु कयां थो त ही सुनहरी मौक़ो आहे रमज़ान शरीफ़ जो, ज़िंदगी में बार बार न ईंदो। अलाए छा हयाती, वरी साल खां पोइ केरु जीअरो केरु मरे, नसीब जी ॻाल्हि आहे। बग़ैर रोज़े जे, जीअं भाऊ चए थो न, बग़ैर रोज़े जे तव्हां अची करे उन रोज़ातनि जो खाधो तारियो था, उन वीचारनि खे बूटी नथी मिले, तव्हां ॿ हथ हीअं थका था करायो, उहो खाधो पंहिंजा ॿार ख़बर आहे न साईं। अचण मानी खा, अॼो को ॾींहुं खा। हा अच्छा, मेरा इहो कमु न कजांइ। अंदरि कजांइ न मानी। ऐं ॿी ख़ुशख़बरी ॿुधी अथव तव्हां? ॿी ख़ुशख़बरी इहा आहे त असांजे लाचार खान बि यूट्यूब चैनल खोलियो अथव। इनखे बि लाइक कमेंट सब्सक्राइब कयो। बाबा नालो छा अथई चैनल जो? लाचार खान ऑफिशियल।
लाइचर खान ऑफिशियल लिखो यूट्यूब ते सर्च कंदो अची वेंदो हिन जी आईडी हिन जी तव्हां मुशान ॾिसी टोपी ॾिसी पोइ हुनखे खोले करे सब्सक्राइब कयोसि वीडियो भला भला पिया अथसि खीरे सां मां सां ऐं गामू सां मीर हसन सां राजा सां ऐं बोधू इहो वलीमा सभिनी सां ठुल में चङी टीम आहे सभिनी सां गॾु वीडियो ठाहींदो अथव ठुल में बीठा हूंदा भाउ घणा ॿिया यूट्यूब बि खुली विया लाइचर जी नाले ते उनखे छा थी लोड बि थी वियो आहे मौसम बि ख़राबु आहे तूं सुबारी आहे सही असां कश्मीर तोखे बि परे आहे मूंखे बि मीआं कोट शिकार परे आहे ॿई निकिरो न बस रात ते रहंदासीं कोई अरे सभु हलिया विया न खीरो न मीर न राजा काई के रोज़ असां 3-4 लांती अल्लाह हलो हलो तूं बि वञ मां बि वञा बस अदा हे असांजो भाउ कैमरामैन राजा भाई जेको कैमरा ते हुयो ऐं हाणे वीडियो में जेको आहे सो हिनखे बि शामिलु कयो आहे तव्हां बि था मैसेज ॾियो अस्सलाम वालेकुम जीअं त तव्हां आहियो मां पंहिंजो राजा आईडी जमाली मां इहा शइ चवंदुसि त हिकु पाण रोज़ा न रखो बहितर इहो आहे त रोज़ा रखो अहिड़े भलारो महीनो आहे हिन भलारे महीने में रोज़ा रखो ऐं जे अगरि नथा रखे सघो मजबूरी जे हिसाब सां या कंहिं बि हिसाब सां त कंहिं ॿाहिरि किथे बि मन वञी करे न पाणी पीओ न अहिड़ी का शइ खाओ जे अगरि घर अचो कंहिंखे रोज़ो आहे त उनखे डिस्टर्ब ऐं तंग न कयो हिन जे अगरि तव्हांखे हीअ वीडियो वणियो आहे त तव्हां हिन वीडियो खे लाइक कयो कमेंट कयो ऐं सुठा सुठा असांजो हे दोस्त वीडियो ठाहींदो आहे जबी रेडर इन जी आई डी खे तव्हां सर्च कयो बाक़ाइदगी ईअं न लांच बिल्कुल बिल्कुल कंदसि सही हा हे लॻा पिया थी जो वाड़िया लाचर खान तो चयो त हाणे हमरा करे थो हुयो पालो हे फॉलो बगी हा सब्सक्राइब कयो वाह हा सही हे बगी मगे पीयूक मजो करे दो ओ लाइक भी करे थो हुयो लॻा पई थी अरे कमेंट भी कयो हाणे लूरिया लॻा पिया थी है न हा अरे लाचर खान बा कातो आहे वकंद कोट को कश्मीर को अची करे असांजी हाज़ुरी ॾींदे मौला हिनखे ख़ुशि करे आबाद करे ऐं असांखे वीडियो लाइ टाइम ने मौला ख़ुशि कंदो आई लव यू